Chemistry class now. Bab Bhatton, chemical reactivity, Sabak Satton, qualitative analysis of cations. आवां केमिस्ट्री उस्ताद नजुला चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे जो लेक्चर जो मौजू आहे क्वालिटेटिव एनालिसिस ऑफ कैटायंस लाइक जिंक मैग्नीशियम अमोनियम आयन कैल्शियम आयन एंड बेरियम आयन वाधू चार्ज वारियूं जेके आयन्स हूंदियूं आहिनि असां उन्हनि खे कैटायंस चवंदा आहियूं उन्हनि जी क्वालिटेटिव एनालिसिस ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त इहे कंहिं बि जेकॾहिं सॉल्यूशन में साल्ट में मौजूदु आहिनि त उन्हनि खे कहिड़नि बुनियादनि ते असां सुञाणे सघूं था त हीअ ज़िंक जी क्वालिटी आहे असां ज़िंक खे इन सॉल्यूशन में ॻोल्हे रधो आहे या इन सॉल्यूशन में मैग्नीशियम मौजूदु आहे छो त ही क्वालिटीज़ जेके आहिनि उहे असांखे हितां ख़बर पवे थी या अमोनियम आयन जूं कहिड़ियूं क्वालिटीज़ आहिनि कहिड़ी टेस्ट में त उतां असां अंदाज़ो लॻाईंदा आहियूं त सॉल्यूशन में अमोनियम आयन मौजूदु आहे क्वालिटेटिव एनालिसिस ऑफ कैटायंस उन में मुख़्तलिफ़ जेके आहिनि सो ज़िंक आयन जे लाइ टेस्ट अलॻि आहे मैग्नीशियम आयन जे लाइ अलॻि आहे अमोनियम जे लाइ आहे कैल्शियम ऐं बेरियम जे लाइ आहे असां वारे वारे सां हिकिड़ी हिकिड़ी टेस्ट खे ॾिसंदा हलंदासीं असांजे किताब में टेबल आहे 8.8 टेस्ट फॉर ज़िंक आयन और ज़िंक कैटायन एक्सपेरिमेंट आहे साल्ट सॉल्यूशन खणंदासीं यानी असां वटि ज़िंक जो को बि साल्ट सॉल्यूशन हूंदो हेॾां ई असां वटि ज़िंक जो साल्ट सॉल्यूशन आहे असां उन में सोडियम हाइड्रोक्साइड विझूं हीअ हिते जेको ॾिनल आहे या वरी असां उन में अमोनियम हाइड्रोक्साइड जेको आहे उहो विझूं था त छा थींदो जेॾी महिल जो असां साल्ट सॉल्यूशन कयोसीं उन में अमोनियम हाइड्रोक्साइड विधोसीं उन जा कुझु ड्रॉप्स त ऑब्ज़र्वेशन में असांखे वाइट पीपीटी मिलंदी त यानी रिज़ल्ट इहा असां लिखंदासीं त ज़िंक आयन में बी प्रेज़ेंट हाणे इनखे यकीन करण जे लाइ असां छा कंदासीं इन वाइट पीपीटी में एक्सेस अमोनियम हाइड्रोक्साइड विझंदासीं या सोडियम हाइड्रोक्साइड विझंदासीं त जेका वाइट पीपीटी ठही हुई उहा इन में सॉल्यूशन में अंदरि जेका आहे सो आहिस्ते आहिस्ते ॻरी वेंदी त पोइ असांखे रिज़ल्ट में इहा पक मिलंदी असां लिखंदासीं त ज़िंक आयन इज़ प्रेज़ेंट यानी इहे ई ज़िंक आयन आहिनि जेके ॻरी वियूं आहिनि सो टेस्ट जेका ज़िंक जे लाइ असां कंदा आहियूं उन में अमोनियम हाइड्रोक्साइड ऐं सोडियम हाइड्रोक्साइड जो इस्तेमालु कंदा आहियूं उन मां वाइट पीपीटी ऐं पोइ ॻरी वञे त असांखे इहा ख़बर पवंदी आहे त हिन में ज़िंक आयन मौजूदु आहे ॿी जेका टेस्ट आहे उहा मैग्नीशियम आयन जे लाइ थींदी आहे साॻियो ई असां हिन जो मैग्नीशियम आयन जो या मैग्नीशियम जो को बि साल्ट खणंदासीं उन जो सॉल्यूशन ठाहींदासीं ऐं उन जीअं मैग्नीशियम क्लोराइड आहे इहो मैग्नीशियम जो हिकिड़ो साल्ट आहे उन में असां सोडियम हाइड्रोक्साइड या अमोनियम हाइड्रोक्साइड सॉल्यूशन जा ड्रॉप्स विझंदासीं त वाइट पीपीटी ठही पवंदी असांखे इहो शक हिते ज़ाहिर थींदो त इन में थी सघे थो मैग्नीशियम आयन मौजूदु हुजे छो त वाइट पीपीटी ठही आहे हाणे असां उन में वरी एक्सेस वाइट पीपीटी जॾहिं ठही वई त उन वाइट पीपीटी वारे सॉल्यूशन में वधीक सोडियम हाइड्रोक्साइड विझंदासीं या अमोनियम हाइड्रोक्साइड सॉल्यूशन जे हुन में असां ड्रॉप्स विझंदासीं ऐं पोइ उनखे जीअं असां मिलाईंदासीं त वाइट पीपीटी जेका आहे उहा नथी ॻरे त याने मैग्नीशियम आयन पक सां हुन में मौजूदु आहे हू जेको ज़िंक आयन हुयो उहे ॻरी वेंदा ॿिन्ही जी वाइट पीपीटी आहे पर फ़र्क़ु इहो आहे त मैग्नीशियम जी वाइट पीपीटी इनसॉल्यूबल हूंदी आहे सोडियम हाइड्रोक्साइड में या अमोनियम हाइड्रोक्साइड में जॾहिं त ज़िंक जी जेका वाइट पीपीटी आहे उहा सॉल्यूबल हूंदी आहे नंबर जेका असां वटि टीं टेस्ट आहे उहा आहे अमोनियम आयन जे लाइ उन जो एक्सपेरिमेंट असां ईअं कंदासीं त असीं अक्वस सॉल्यूशन खणंदासीं अमोनियम जे साल्ट जो ऐं उन में पोइ असां सोडियम हाइड्रोक्साइड ॻार जेको आहे गरम उहो असां उन में दाख़िल कंदासीं हीअ असां पहिरियां खयोंसीं अक्वस सॉल्यूशन अमोनियम साल्ट जो मिसाल जे तौर ते अमोनियम क्लोराइड आहे या अमोनियम असां वटि फ्लोराइड आहे उहो असां साल्ट खयोंसीं या अमोनियम कार्बोनेट आहे असां उन में गरम सोडियम हाइड्रोक्साइड जो सॉल्यूशन विझंदासीं ऐं ॿिन्ही खे जॾहिं मिलाईंदासीं त असांखे हिकिड़ी पंजंट स्मैल जेका आहे उहा असांखे मिलंदी छो त उन मां अमोनिया जेका गैस आहे उहा रिलीज़ थिए थी अमोनिया जी असांखे बू ईंदी उन में अंदरि बुड़बुड़ा पैदा थींदा उहा गैस असां ताईं पहुचंदी त इन मां असांखे रिज़ल्ट मिले थी त हिन सॉल्यूशन में जेको असां वटि अननोन हुयो उन में अमोनियम आयन जेको आहे उहो मौजूदु आहे
हिकिड़ो तरीक़ो इहो आहे त असां अक्वस सॉल्यूशन खणूं कंहिं बि साल्ट जो टेस्ट आहे असां हुन में सोडियम हाइड्रोक्साइड ख़बर न आहे त हिन में अमोनियम मौजूदु आहे या न आहे असां छा कंदासीं हुन में गरम सोडियम हाइड्रोक्साइड विझंदासीं जेकॾहिं हुन मां स्मेल पैदा थिए थी त यानी इन साल्ट में अमोनियम आयन मौजूदु आहिनि इहो तरीक़ेकार आहे असुल में कंहिं बि टेस्ट जो ॿी जेका आख़िरी टेस्ट आहे उहा आहे असांजी टेस्ट फॉर कैल्शियम आयन और बेरियम आयन इन तजुर्बे में असां छा कंदासीं निक्रोम जी वायर जेका आहे उनखे असां एतिरो गरम कंदासीं जो उनजो जेको फ्लेम आहे उहो पहिरियां रंगीन हूंदो पर वधीक निक्रोम जी तार खे गरम कंदासीं त उनजो जेको कलर आहे फ्लेम जो उहो गुम थी वेंदो असांखे छा थींदो एप्पल ग्रीन कलर फ्लेम जेको आहे उहो नज़र अचणु लॻंदो बाद में त असांखे इन कलर मां बेरियम आयन जेका आहे उनजी मौजूदगीअ जो पतो पवे थो ॿियो वरी असां छा कंदासीं त असां इन तार खे खणी करे ऐं पाणी में विझंदासीं हिकिड़ो अननोन साल्ट हूंदो उन में असां हिनखे पोइ वरी ॿोड़ींदासीं ऐं पोइ असां उन तार खे गरम कंदासीं हाणे इहो जेको अननोन साल्ट आहे उन में असां ॾिसूं था त छा हिन में कैल्शियम आयन मौजूदु आहिनि या न तंहिंजे करे असां निक्रोम जेका तार आहे उहा पहिरियां खणंदासीं असां उहा पाणी में डिप करे ऐं पोइ उन अननोन साल्ट में विझंदासीं पोइ वरी उनखे असां बाहि ते गरम कंदासीं जेकॾहिं उन मां ब्रिक रेड कलर जो जीअं ॻाढ़ सुरी सिर थींदी आहे उन जे कलर जो जेकॾहिं फ्लेम आहे शोलो आहे उहो तो असांखे नज़र अचे ॿरंदे त इन जो मतिलबु आहे त कैल्शियम आयन जेका आहे उहा इन अननोन साल्ट जे अंदरि मौजूदु आहे ही असांजो क्वालिटेटिव एनालिसिस जूं टेस्टूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ केटायन्स जे बारे में असांखे ऑब्ज़र्वेशन में निशानियूं ॾियनि थियूं जेकॾहिं हिकिड़ो तव्हां साल्ट सॉल्यूशन खयो आहे अननोन उन में अमोनियम हाइड्रोक्साइड था विझो वाइट पीपीटी ठही पई त माना ज़िंक जो इम्कानु आहे त मौजूदु अथसि छो त अमोनियम हाइड्रोक्साइड जेकॾहिं असां ॿिए कंहिं सॉल्यूशन में विझंदासीं त उन में बि वाइट पीपीटी ठहंदी थी सघे थो मैग्नीशियम हुजे थी सघे थो ज़िंक हुजे पर जेकॾहिं उन ई वाइट पीपीटी में असां अमोनियम हाइड्रोक्साइड वधीक विधोसीं ऐं उहा पीपीटी ॻरी वई त पोइ पक सां ज़िंक आहे जेकॾहिं उहा पीपीटी नथी ॻरे त पोइ उहा मैग्नीशियम आहे इन्हनि टेस्टुनि सां गॾोगॾु असांजो जेको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु